इते अहम ख़बर ॾियूं पिया टंडो ॼामा जिते थधि सबबि प्राइमरी स्कूल जी शागिर्दियाणी बेहोश थी वई। ॻोठ दरिया ख़ान नाहियों जे गर्ल्स स्कूल में शागिर्दियाणी क्लास में बेहोश थी वई। शागिर्दनि में ख़ौफ़ छांइजी वियो आहे जॾहिं त उस्ताद नींगरीअ खे गरम कपिड़ा वेढ़े घर पहुचायो। थधि में वाध सबबि बाहि जा मच ॿारे तालीम ॾिनी पई वञे। ॿारड़ा बेहोश थी रहिया आहिनि। वालिदेन जो इहो चवणु आहे कोहीड़े ऐं सीउ सबबि ॿारड़नि खे स्कूल पहुचाइण बि चैलेंज बणियल आहे। अहम ख़बर अवांखे ॾियूं पिया टंडो ॼामा जिते थधि सबबि प्राइमरी स्कूल जी शागिर्दियाणी बेहोश थी वई। ॻोठ दरिया ख़ान नाहियों जे गर्ल्स स्कूल में शागिर्दियाणी क्लास में बेहोश थी वई। शागिर्दनि में ख़ौफ़ छांइजी वियो। उस्ताद नींगरीअ खे गरम कपिड़ा वेढ़े घर पहुचायो। थधि में वाध सबबि बाहि जा मच ॿारे तालीम ॾिनी पई वञे। ॿारड़ा बेहोश थी रहिया आहिनि। वालिदेन जो चवणु आहे कोहीड़े सीउ सबबि ॿारड़नि खे स्कूल पहुचाइण बि चैलेंज बणियल आहे। ब्रेकिंग न्यूज़ टंडे ॼामा सां शेयर कयूं पिया। थधि सबबि प्राइमरी स्कूल जी शागिर्दियाणी बेहोश थी वई आहे। अहम ख़बर अवांखे ॾियूं पिया। तफ़सील मालूम कंदासीं आवाज़ न्यूज़ जे रिपोर्टर जुनेद भट्टी खां। जी जुनेद, कहिड़ा तफ़सील आहिनि इन हवाले सां आगाह कजो। जी बिल्कुलु टंडो जाम ऐं फसगिरदाई जे इलारे में थधि घणी थियण सबबि ॿारड़ा जेके आहिनि स्कूल में बेहोश थियण लॻा आहिनि ऐं घणी थधि जे करे टंडो जाम जे प्राइमरी स्कूल जे ॿिनि दर्जे जी शागिर्दाणी बेहोश थी वई। बेहोश थियण जे वजह सां स्कूल जी शागिर्द ऐं शागिर्दाण में ख़ौफ़ छाइजी वियो आहे। टंडो जाम वेझो दरिया ख़ान नाहे जे गवर्नमेंट गर्ल्स प्राइमरी स्कूल जी शागिर्दाणी घणी थधि जे करे क्लास रूम में बेहोश थी वई। मासूम नींगर बेहोशी थियण सबबि स्कूल जे ॿारड़नि में ख़ौफ़ हैरास तखड़जी वियो आहे। शागिर्दनि में बेहोशी थियण ते असां तो उस्ताद परेशान। उस्ताद मासूम नींगर खे मालिश कंदे गरम कपिड़नि में वेड़ी नींगर खे घर पहुचायो। थधि जी शदीद इज़ात जी वजह सां असां स्कूल जे शागिर्द ऐं शागिर्दाणनि बाहि जा मच ॿारे तालीम हासिल करण ते मजबूर आहिनि। शदीद थधि जे करे असां जा ॿारड़ा स्कूल में बेहोशी थियण लॻा आहिनि। इहो वालिदेन जो चवणु आहे। सुबुह सवेर शदीद थधि में अहिड़ो हुजण सबबि ॿारड़नि खे स्कूल पुॼाइण तमामु तकलीफ़ वारो अमल आहे। तालीम खाते स्कूल टाइमिंग तब्दील करे या कुझु ॾींहंनि लाइ मोकल कयूं वञनि। इहो वाइरल जो चवणु आहे। जी ठीकु आहे, मुंहिंजी महिरबानी जुनेद अपडेट करण लाइ।